जाग भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे मरन पयूं मारवियूं हिते काबू आहिनि कोट आ त तुंहिंजे ओट ॾाढनि खे ॾारे विझूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 223 क़िस्त में रब्बन पंहिंजे भाउ राणे ऐं पंहिंजी ज़ाल मीरा जो पलांद करण लाइ बंदूक हथ में खणी सिधो कमीने कमाल खान जे घर में गिरी उनके सीने वारियूं गोलियूं हणंदो। छो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 222 क़िस्त में ओठे पंहिंजो पाण खे रब्बन जे साम्हूं साफ़ निर्वार करे पेश कयो ऐं इहो बि चयो त रब्बन जेकॾहिं तो वटि कोई सबूत आहिनि त पोइ मूं वटि खणी अचिजां, मां पंहिंजो कंध लाइ तुंहिंजे साम्हूं पेश कंदुसि। रब्बन खे हाणे शक ना पर पूरी पक थी वई आहे त कमीने कमाल खान ई मीरा ऐं राणे जी ज़िंदगी ज़हर कई आहे। छो त रब्बन खे आचर मथां बि वॾो यकीन आहे। आचर जेको हुन जी ज़ाल मीरा खे भेण करे छॾियो अथसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 223 क़िस्त में रब्बन कमीने कमाल खान खे कोन छॾींदो, छो त रब्बन खे हाणे पूरी पक थी आहे त हुनजो ॾोही ओठो न पर कमीनो कमाल खान ई आहे। कमीने कमाल खान हिकु तरफ़ रब्बन जी भेण गुलन जहिड़ी पठाणीअ सां शादी करे लाओ हलाई, ॿी तरफ़ रब्बन जी ज़ाल मीरा खे अगवा कराए हुनजे मथां ॾींहुं राति ज़ुल्म कंदो रहियो। ऐसे ताईं जो वीचारी पंहिंजा होश भी विञाए वेठी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 223 क़िस्त में अवां ॾिसंदा त असांजो हीरो ज़हर ज़िंदगी ड्रामे जो टाइटल हीरो रब्बन बतौर आज़म मैगल जंहिं ज़बरदस्त परफॉर्मेंस करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी बुनियाद खे मज़बूत रखियो। ईंदड़ क़िस्त में रब्बन बंदूक हथ में खणी कमीने कमाल खान के सॼे ॻोठ जे साम्हूं मथे में मिटी विझी कुत्ते जहिड़ी हशर करे उनखां पंहिंजो पलांद पूरो कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, पंहिंजो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल। अल्लाह हाफ़िज़।